मुबशिरा है मुझे साथी जो नालो नबील है। अॼु असांजे टॉपिक जो नालो है हाइड्रोलिक टेक्नोलॉजी। हाइड्रोलिक टेक्नोलॉजी अॼुकल्ह जे दौर में तमामु घणी इन है। जेॾीमहिल असां कार वॉश करण लाइ वेंदा आहियूं त गाॾी खे हिकिड़ी लिफ्ट ते बीहारियो वेंदो आहे जंहिंजे ज़रिए उहा गाॾी आसानी सां मथे खणी सघे थी। हाइड्रोलिक टेक्नोलॉजी तारीख़ सबका अधिक पुरानी है। सबका पहिरीं हिकु अंग्रेज साइंटिस्ट जंहिंजो नालो हो जॉन वाइट हस्ट, उन हिकु हथरादू मशीन है जंहिंजो नालो रखियईं पिस्टन इंजन। उन इन मशीन के ज़रिए पानी के 16 फुटनि जी बुलंदी ताईं पहुचायो। पर जंहिं साइंटिस्ट इन जो कानून ॾिनो हो उनजो नालो हो पास्कल, ब्लेस पास्कल उनजो नालो हो। ठीक है, पर शोबे फिजिक्स में उन कानून के चयो वेंदो आहे पास्कल जो कानून। हाइड्रोलिक लिफ्ट असांजी ज़िंदगी में एतिरी त इन जो असां लोडर मशीन जेका आहे इहा बि अॼुकल्ह इहा बि असांजी रोज़मर्रा ज़िंदगी में तमामु घणी कमु अचे थी। जेॾीमहिल मज़दूर एतिरी खॾु नथा खोटे सघनि त इहा मशीन आहे आसानी सां खॾु खोटे सघे थी। ऐं जेके लिफ्ट इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि इहो बि हिकु हाइड्रोलिक टेक्नोलॉजी जो नमूनो आहे। असां ब्लेस पास्कल जे कानून जे मुताबिक़ असां हिते हिकु नंढी मशीन ठाही आहे जंहिंजो नालो आहे हाइड्रोलिक लिफ्ट। जेॾीमहिल असां हिन में ॿ पाइप खयां आहिनि ऐं पाइप जे अंदरि पाणियार विधो आहे। पाणियार में विझण खां पोइ जेॾीमहिल असां हिते फोर्स था लॻायूं त इहो पाणी ट्रांसफर थिए थो एरिया 2 में। एरिया 2 में ट्रांसफर थियण खां पोइ हीउ जेको हिन जो प्रेशर लॻे थो इन सां ॻरी शइ आसानी सां मथे खणी सघे थी। थैंक्स। पाणियार ॿ पाइप खयां आहिनि जंहिंमें असां पाणियार विधो आहे। जेॾीमहिल असां हिन ते प्रेशर लॻायूं था त हीउ जेको पाणी आहे इहो ट्रांसफर थिए थो एरिया 2 में। एरिया 2 में ट्रांसफर थियण सां इहा मशीन आहे आसानी सां मथे खणी सघे थी। ऐं जेॾीमहिल असां हिन खे वापसि असांखे घुराइणो त असां हिन खे वापसि कंहिं त ज़ोर ॾींदासीं ऐं उहो असांजो पाण वापसि अची वेंदो ऐं असांखे